नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे श्रीनगर खां ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर में ईद जे ॾींहुं बि भारत तरफ़ां क्रैकडाउन ऐं कर्फ्यू में नरमी न करण सबबि घटियूं वीरान थियल आहिनि, जॾहिं त लखे मुसलमान ईद उल अज़हा जी नमाज़ न पढ़ी सघिया आहिनि। जॾहिं त भारत जे ज़ुल्म ख़िलाफ़ कश्मीरी अवाम जे एहतजाज जे ख़ौफ़ खे नज़र में रखंदे मुसलमान खे अक्सर इलाइक़नि में ईद नमाज़ इज्तिमा में शिरकत जी बि इजाज़त न ॾिनी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।